गवर्नमेंट हाई स्कूल मेहरापुर जी इमारत कामूरा शाही बेध्यानी सबब ज़बून हाली जो शिकार बणियल आहे। हालिया तेज़ तूफ़ानी बरसातुन सबब स्कूल जी ठहियल क़दीमी इमारत में डार पइजी विया। डार पवण सबब प्रिंसिपल जी ऑफिस समेत क्लासन वॉशरूम जूं छितियूं धमाके सां ड्रही पयूं। स्कूल बंद हुअण सबब को बि जानी नुक़सान न थियो। इमारत जे किरण जी ख़बर ॿुधंदे स्कूल जो प्रिंसिपल ज़मीर हुसैन शेख ऐं ॿिया उस्ताद स्कूल पहुता, जिते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त स्कूल जी इमारत केतिरनि ई सालनि खां ज़बून हाली जो शिकार आहे। बिल्डिंग जी मरम्मत लाइ आला अमलदारनि खे केतिराई दफ़ा लिखत में आगाही ॾिनी आहे, पर कंहिं बि ध्यानु न ॾिनो आहे। 1 अगस्त खां स्कूल अंदर तदरीसी अमल शुरू थींदो, पर हिन ख़ौफ़ वारी इमारत में शागिर्दनि खे पढ़ाइण ख़तरे में विझण बराबरि आहे। स्कूल जी इमारत जी मरम्मत न कराई वई त कंहिं बि वक़्तु वॾो सान्हो रोनमा थियण जो इम्कान आहे।